दोस्तों सैयद हसन अली शाह जी मलाखड़ी जी बे पार्ट दे वीडियो को लाइक शेयर करो बिल्कुल न विसारिजो हवाई वठ ना वठ आई मुंहिंजी वॾी रज़ा पीर जेका बि आया आहियो न ईंदी वारो जो क़दुरु करियो ही पंहिंजो महिमान ऐं दावत ते आया आहिनि हिन मेले खे रौनक पेश करी ऐं पंहिंजी क़ौमी रांदि खे पंहिंजे क़ौम जे मलाखड़ खे बाक़ा जे दिलि जे गहराइनि सां दिलि जे नज़रनि सां ॾिसनि पिया हीअ हिननि जी पंहिंजी रांदि हीअ क़ौमी रांदि हीअ सिंध जी सखाफ़त जंहिं बि पंहिंजी सखाफ़त विसारी उन सभु कुझु विसारियो भलो भलो बलोच हाय इनाम जो अख्तर बलोच खे गुलाम बलोच खे सिद्दीक चारण ऐं जत अरशाद जत इनाम अदा कादर मीर जत जी ऐं जत ऐं अख्तर जमाली के इनाम जो गुलाम बलोच के इनाम जो अकरम मीर जत अरफान मीर जत से 100 रुपया इनाम अरशद जत ऐं हिन ते अख्तर जमाली के इनाम जो गुलाम बलोच के इनाम जो हाय हाय सख्त मुकाबलो मीर जत ऐं चारण जो सिद्दीक चारण ऐं अरशद जत जबरदस्त मुकाबलो 200 रुपया इनाम हिननि जे पंहिंजे गुरब थोरा महिरबानियूं जेको बाग़ ते असांखे दाद ॾेई रहियो आहे ऐं असांखे इनाम ॾेई रहियो आहे चाचा उस्मान मीराखोर वाह 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 जत वाह पंहिंजे माइटनि जतनि जी इनाम खणी वञो हेॾा हेॾा सदाम मल्ह ऐं हाय हाय लखियाणी सदाम मल्ह जो तमामु बहितरीन पहलवान सदाम मल्ह खे इनाम जो मल्ह जेको चढ़ियल अरशद जत खे इनाम जो जे सिद्धी खे चारण ला कजा चारण हाणे हली थे चारण हली थे हट भजिया जल्दी जोड़ी सदर गुलाम नबी शीदी हेॾा सैयद अयाज़ सा मल्ह जी अखियूं खोले ॾिसिया भई कारीगर पहलवान हिननि जी मां कल्ह मल्ह हिकिड़ी थी आहे अॼु मल्ह जी ॾिसिया अख्तर जमाली के इनाम जो हेॾा गुलाब फलो जो क़दुरु करियो हेॾा माण्हू ट्रैक्टर खे इनाम पिया ॾींदे अरसाद जत खे इनाम जो हेॾा मल्ह सो गुलाम नबी शीदी सैयद अयाज़ सा हेॾा बार नज़ीर भुटे जूं जे वॾी जाखड़ करे मेले में पंहिंजे मुर्शिद मेलो मचाई आहे अलाह कदा आबाद होंदो हेॾा मल्ह सो चाचा मोहम्मद उस्मान मीरा करे वॾी महिरबानी जे असांखे पहिरीं 200 रुपया इनाम गुलाम फलो जो इनाम जो हेॾा मल्ह सो सोरो सैयद अयाज़ सा हेॾा गुलाम नबी शीदी इहो गुलाम नबी शीदी सदर आहे मल्हनि जो ठठे ज़िले जो हेॾा अतब जा सैयद सोरो सैयद अयाज़ सा गुलाम नबी शीदी इन्हनि मां जेको चढ़ियो मुक़ाबिलो कंदो सोनू चांडियो हेॾा मल्ह सो भली जोड़ी हेॾा मल्ह सो भास्कर शोरे 200 रुपया बिल थी वियो गुलाम नबी शीदी ते साईं अयाज़ सा ते भास्कर शोरे जो हा वाजा हिन चारण खे सॼो दोस्त इनाम पिया ॾींदा हेॾा मल्ह सो गुलाम नबी शीदी वाह साईं जी जोड़ी पटेल भैया वरी साईं वारे करण जी कोशिश कई अञा ॿिन्हिनि खे दाग कोठियो आहे ॿिन्हिनि जी गोली चंबर पिया ॾिसो छा थो थिए सोरो सैयद अयाज़ सा गुलाम नबी शीदी मल्ह ॾिसो भली जोड़ी अब पारे होशियार बाजार तो निकली हो तो घेरो चालू जैसे वाली बात है सदर मल्ह शीशन जो सदर खान बहादुर शोरो दोस्तों पेरे के मच को नहीं हो पर पहलवानी मौला की कहीं जागीर आओ भले तू शीदी जो वडो ही ना तबे खान बहादुर शोरो सिकंदर ब्रोही हेकर मलाए 200 रुपया बिलाए खान बहादुर शोरे दे भाई बा हेकर मलाए के अर्ज है नाव ते लोग कुछ मोकले हेडा बोलो सो खान बहादुर शोरे दे तो चल गए इतना पैसा दी खत्म
शोरो सही अयाज़ जाए पंजाबी हाँ एतर जी वरी मेहरबानी मल्हा जो जे असांजो क़दर करे असां 200 रुपया इनाम मोकिलियो वाह सोना सही दवा हेला घर मालूम शोरो सिकंदर ब्रोही गुलाम नबी शीदी के नाम में खुदा तमन्ना को हेला घर मालूम शोरो सिकंदर ब्रोही भाग लगी रहो तो मुकाबला करो सोनू चांडियो भाग करे सोनू तो सही रहो हेला मल्ह से वाह शोरा शोरो ला कितना मारा करेगा तमाम शोरा वगैरह जाम अला खुश कर जेके पांच माइट ते पिन रखा हुआ है सदाम शीदी अचे मैदान में सदाम शीदी एना मल्ह ते खान मामल भाई कारीगर बरोई में खान शोरो बरोई हिंदुस्तान में मुकाबला कर शोरो है बरोई है शोरो हिसार शोरा हिसार बरोई है शोरो मतलब टीवी वाह बरोई शोरो जबरदस्त मुकाबला है ना लाउडे ते 100 रुपया नाम दिनो सदस ग्रुप मेहरबानियों असांजो हक बाकायदे असांजी बनी नौकरी मजदूरी ये आवाम असां हलूं ई आवाम जे खर्च ते अवां जे खर्च ते था अवां जा गुर्ब जेको असांखे हलायो पिया पूरी सिंध घुमायो पिया हथ पैदी सिकंदर मुकदर का सिकंदर पर आए खालू बहादुर सब मुकदर गुम करे छॾे सिकंदर जा होशियार थी मुल्क में वेड़े पे दोस्त में वेड़े पे इनाम जो पंजाबी खे इनाम जो जेको रही थी नंढो पंजाबी कंहिंसां मिलियो होशियार सिकंदर बरोई खान बहादुर शोरो घुमाए तो शोरो के 1500 रुपया इनाम थे होशियार मुकाबले वाज मुकाबले खान बहादुर शोरो सिकंदर बरोई सख्त मुकाबले अनमोल मुकाबले दिलपसंद मुकाबले यार वाज मुकाबले बरोई शोरो आवाज पंहिंजो मुल्क जो जातल सिनातल देश जो पंहिंजो शी पहलवान नौजवान पहलवान पॉपुलर पहलवान फतेह ज़िले जो शान फतेह ज़िले जो मान खान बहादुर शोरो सख्त मुकाबलो माजा जानता बाकायदे ऑपरेशन भी वाले नजर आ रहे हो बाकायदे ऑपरेशन भी वाले बरोई शोरो जबरदस्त मुकाबला मल्लो सदाए था अख्तर बलोच फैसल मला माफ कजा होशियार जमाली वाह जमाली तो मल्लू बाकायदे तो सादो मारो है भलो मारो है ॿियो कोई जहिड़ो बाकायदे में पुठनि में अख्तर जमाली तो खान बहादुर शोरो हिसाब किताब मूंखे ॾे हेॾा ट्रैक्टर पहलवान सदाम शीदी ऐं नौजवान पहलवान गुलाम बलोच अबा वञे केरु बि न मलाखरो फाइनल ताईं हलंदो आख़िरी ताईं हलंदो जबरदस्त मुक़ाबिलो लॻो पियो शीदी ऐं ट्रैक्टर ऐं बलोच जो गुलाम बलोच इनाम ॾियो सिकंदर बरोई खे जे खान बहादुर शोरो खे तमाम भली अच्छा अकबे मामले असांखे 100 रुपया इनाम ॾिनी संदन कुर्ब थोरा अच्छा अब्दुल्ला बहादुर असांखे 100 रुपया ॾिनी लाउड
संदसि थोरा महिरबानियूं जिन असांजी मदद असां शौक़त करे असांखे इनाम ॾिनी असां मस्जिद पियो बि असांखे 100 रुपया ॾिनी ऐं तमामु थोरा कुर्ब महिरबानियूं जिन साहिबनि असांजी मदद कई असांजी हौसला अफ़ज़ाई कई असांखे इनाम सां नवाज़ियो असांखे दाद ॾिनो होशियार ज़बरदस्त मुक़ाबिलो सीधी भलो भलो लॻाया पंजाबी भलो भलो हे पंजाबी ॿई पे पुटनि पे रहिजी वियो पुट विड़ियो मल चढ़ियो हाणे इनाम ॿिली जे लॻे पियो बाबा ना आनंद दो परे बाबा तू लाउदार हुई हक जी ॻाल्हि पहली में धक भी कोन ॾिनो आहे कसम आहे ख़ुदा जो जवान हूंदो मुंहिंजो हूंदे सूदे हक कोन खाईंदो 10-20 रुपए में केरु ग़रीब कोन थींदो बाक़ी मूं अॼु भाई करे गैरत करे धक कोन ॾिनो आहे ऐं मुसलमान थी वियो आहियां पहले हाणे जेको मूंखे हूंदे सूदे न ॾींदो तो कसम आहे ख़ुदा मल शौक़ीन ई न आहे बसि सीधी जेको ॾींदुसि दोस्तों मलाखरो केरु हाणे बाबा बुराई आउण लगे था जेको मल न वड़ियो जेको आयो आहे हुनजो मुकमल हक़ असीं बि त मल सही सोनो सैयद अयाज़ जा गुज़ारा इलाम असां लाउदारनि जो वक़्त थो थिए कुझु असांजो क़दुरु करियो हेॾा मलनि थो अच्छा ख़ान माण्हू शोरो मैदान में सिकंदर ब्रोही हेॾा मलनि थो गुलाम नबी शीदी सोनो सैयद अयाज़ जा कुझु असांजो लाउदार जो क़दुरु करियो तमाम मौजूद माण्हू मेहमान मलाखरे मौजूद आहिनि हिन भली जोड़ी सोनो सैयद अयाज़ शाह गुलाम नबी शीदी वाह शीदी वारा थो करे सोनो सैयद बचे पियो वाह वाह गुलाम नबी अलाह केतिरा वारा करे वाह सजद राहु करावा हिन मलर सो वेही रहो मलाखरे में वेही रहो हिन मलर सो सोनो सैयद अयाज़ शाह गुलाम नबी शीदी मलर सो भली जोड़ी सोनो सैयद अयाज़ शाह गुलाम नबी शीदी हिन मलर सो भली जोड़ी हिन मलर सो सोनो सैयद अयाज़ शाह गुलाम नबी शीदी कल मल हिकिड़ी शइ पाणी वारा वेही रहो छोकी न मलंदा सभु लगे पाणी वाह 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 बची विया छोरा वग़ैरह जाम आहिनि असांजा बि इनाम क़दुरु कंदे हिन मलर सो गुलाम नबी शीदी ऐं सिकंदर ब्रोही मुक़ाबिलो कनि ऐं सदाम शीदी जो मुक़ाबिलो कनि उन सां को पहलवान मुक़ाबिलो करे अदा मलाखरो ने ख़राब करियो ऐं मल जेका चढ़ी आहे उन जा फाइनल थींदो वरी मुक़ाबिलो थींदो जेका मल सुठा हूंदा चढ़ींदा उनखे विड़ाईंदासीं सिकंदर ब्रोही सोनू चांडियो साईं अयाज़ जो क़दुरु करियो साईं अयाज़ जा कॾहिं ऐं सिकंदर ब्रोही सोनू चांडियो वठंदा हिन अरशद जत्ता ऐं वकार शोरो हुजे शोरो वकार अयाज़ वलारी होशियार जत्ता ऐं शोरा ये मलन सिगा अखी खोले मल्ले सिगा सोने सैयद के इनाम जो कदर करो होशियार अरशद वाह अरशद जत्ता बस वाह जत्ता फुटवा मल्ला छोकरे जत्ता के इनाम जो मलाखरा मौजूद है सदर सावर जत्ते ऐं सोनू चांडियो सदाम शीदी बड़ा संदरो ठाहियल सलाम मल्ले वेड़ीअ में भेड़ो थोड़ी करणो यार कहिड़ो फ़र्क़ु पवंदो सदाम शीदी ऐं टेक्सर शीदी ठाहियल कराए होशियार मील के बाती लता से मंसूबे के इलामुद्दीन
अब सफेद इनाम जो वञी वठो अदा नज़ीर को 100 रुपया इनाम ॾिनो ऐं आबाद शाह वरी 50 रुपया इनाम मूंखे ॾिनी सघियुसि ग्रुप थोरा 500 रुपया वॾे बाक़ाइदे असांजा मौजूद माण्हू उन्हीं जा इनाम बि वठाई बाक़ाइदे ही मलाखड़ो पूरी दुनिया ॾिसंदी मलाखड़ा टीवी चैनल यूट्यूब वकार जो क़दर करियो भली जोड़ी ट्रैक्टर भली जोड़ी ट्रैक्टर ये अख्तर जमाली भली जोड़ी अख्तर जमाली ट्रैक्टर शीदी जमाली बेलोचन तो मुझे भली जोड़ी जी बाबा हेला तो भैया ट्रैक्टर को ना सदार सीधी हेला जमाली हेला सोनू का चांदिया सिकंदर गुलाम ये मुकाबले चौकी ने बाहर कर चौकी का भाई जोड़ी वो इशारा करा मलाखरे नजर इंदो हेला मले को ट्रैक्टर को ना सदार सीधी हेला बा कमीज कंदर मलाखरे पे तो बड़ी मेहरबानी उनकी वाह जमाली सत्ता वाह जमाली कैसे पड़ो है हेला वकार शोरो जो अच्छा भैया सोनू चांदो होशियार सोना सोनू का खाए सिकान मिले हो हीरा मल्ला ये मल्ला की खोले निकला सोनू चांदो सिकंदर ब्रोही होशियार ब्रोही होशियार चांदिया ब्रोही अख्तर जमाली के नाम जो कदर करो अख्तर जमाली जो हेला मल्ला सो गाड़ी जोड़ी सोनू चांदियो अजा बिल्ली गोली चंपर गया एक के तक्के तोड़े यार अख्तर जमाली के नाम जो सोनू चांदियो वह तकरा दिया फैसले बिल रखियान मेहरबानी से आबाद शाह बचा जो लाउदा आने साईं बाकायदे कदर कयो ब्रोही चांदियो करो ना भली जोड़ी वही रहो दोस्तों ना मुझे अपील तो वही रहो सोनू चांदियो सोनू ऐं ब्रोही भी भलो मल या क्यों खोले ॾिसंजा पर ॿई ॾिसंजा मताना हिकिड़ी ते ऐं उती हलो मलो ॿई ॾिसंजा हिकु भई ब्रोही चकमक खाली कर ब्रोही दोस्तों वही रहो अञा पोइ मल रहियल हली एतर अञा पोइ रहियल पधारा हाणे मल छोकिरे पैसे के नाम जो छित जोड़े भैया सीधी जी पोइ मल रहियल केर मल करे भैया की बना करे आखिरिया भली जोड़ी चलिए ते मज़ो थींदो सुभाणे ना बड़ी ॻाल्हि पिया करी अल्लाह मालिक आऊं त राज़ी आहियां सुबुह भली जोड़ी पर वरी हयाती जा रंग हयाती हुजे त इहे मेला मोहबत थींदा रहंदा इहे ॻाल्हियूं थियूं न इहो बि हिकिड़ो ॾींहुं ख़तमु थी वेंदियूं परिधी पानन वारा वारस अची विया करोना अची विया वठी तो जहिड़नि खे पियो भला केर बि न वञे नंढड़ा खिलनि पिया नंढड़े ख़बर त सीधी राति जो इन्हनि खे ॾिसण में कोन ईंदो पीरू खलीफ़ो साईं जुमन शाह ऐं मुस्तफ़ा कासकली हेॾां अचनि लाउड ते खलीफ़ो नज़ीर उन्हनि खे घुराए रहियो आहे शोरो ऐं शीदी शोरो ऐं चांडियो न अञा मिड़ई पियो नाला वठां भले इन्हनि मां हिकिड़ो चिड़े ब्रोही ऐं चांडियो होशियार दी ब्रोही जेको चढ़े चाहे ब्रोही चढ़े चाहे चांडियो चढ़े गुलाम नबी सिंधी आदर तारी
उन ते 500 रुपया इनाम तो रखा 600 रुपया बिल थियो सोने सईद अयाज साथे हट में गुलाम भी सीधी है ना वाह साईं जी जोरी साईं गुलाम ने मल्ल से वाह साईं वाह शोरो वडे रंग वडी मेहरबानी जेके मलाखरे मौजूद है है ना मल्ल से गुलाम भी सीधी है ना कदर करो है ना मल्ल से थोड़े सईद अहमद चांदी के नाम लो सरकार फैसल मला करे बेटा लगे ताड़ी अगला का बुखारी 100 रुपया खाइए अयाज सारे मुकदा मेरी तगड़ा के लगे ताड़ी हम चंदियो वकार शरो अबान वियो अबान ला केर नथो विड़े पंजाबी ला ऐं मुंहिंजी सुबीन नज़ीर खे अदा पीर बिस्क के ऐं सुबीन बगर रहीब शोरो के सुबीन मुंहिंजी अपील पंजाब खां आयो परे खां पहलवान न त मल आयो न त यार हिनखे इनाम ॾियो छो त हीउ परे खां ख़र्चो करे आयो आहे हिकिड़ो पंजाबी आयो सिंध में उहो बि रहिजी पियो वञे सदर मल करे हाणे सदर छे पाणी थी इन पाणी में मल निबेड़ी सदर गुलाम भी सीधी छोड़ सैद अयाज शाह अबा थोरो जो हेड़ा दोस्त मल दा ॾिसनि गुलाम वाह साईं वारा जो करे रज़ा के मल्ला जो कदर करो रज़ा के मल्ला कदर करो हेड़ा मल से बकार शोरे मुकाबले दिला मत ताने से हेड़ा मल से पंजाबी सब कदर करो सत्तार मीरा खोर मलाखरे मौजूद है साईं हसन मोहम्मद मलाखरे पिता वड़ा मल्ल से गुलाम भी सीधी खुदा रा कुछ लाओ तो असांखे मदद करे हिन मल्ल से गुलाम भी सीधी छोरो सैयद अयाज बस गुलाम भी बस ओ गुलाम भी अरे नवा न छोरो सैयद के हिप बोरे हाणे हिन मल्ल गुलाम भी सीधी के